समय जॾहिं आऊं मूंखे वो ॾींहुं आयो त हेॾा ग़रीब माण्हू बीठल हुआ, मिसकीन पहिरों ॻाढ़ा हुआ, उन्हनि जे घरनि खे बुलडोज़ कयो वियो ते हेॾा मुंहिंजी सियासत हुई। उते मूं पंहिंजे अलाह खां इहो सवाल कयो त या अलाह मूंखे सही फ़ैसिलो करण जी ताक़त ॾिजां। मुंहिंजे ईमान चयो, मुंहिंजी ग़ैरत चयो, मुंहिंजी माउ मूंखे चयो त ग़रीबनि सां गॾु बीहजां, इंशाअल्लाह ग़रीब तोसां निभाईंदा। मूंखे पैसनि जूं ऑफरूं थियूं, मूंखे अरबनि रुपयनि जूं ऑफरूं थियूं। ख़ुदा जो कसम आहे, मूं हुन ग़रीबनि लाइ हुनखे थोकाणी उछलाए छॾियो। लानत हुजे अहिड़े पैसे ते जिते मुंहिंजा ग़रीब मरंदा हुजनि। असां रुगो हिते तकरीरूं करे स्टेज ते बि क़ुरान जा कसम खणंदा आहियूं, मदीने वारे जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, मुर्शिद लाल जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। अगरि ग़रीबनि ते ॾींहुं उहो अचे असां उन सभिनी खे विसारे छॾियूं, पैसनि ते विकामजियूं त लानत हुजे अहिड़े सियासत ते। अवां जामशोर वारनि अॼु हीउ जलसो करे मुखालिफ़नि खे इहो ॿुधाए छॾियो आहे त सिर्फ़ इंसाफ़ हलंदो, इंसाफ़ ते ग़ैरत हलंदी, मोहबत हलंदी। उन हवारनि खे ॼावां ॿुधाए छॾियो आहे त जामशोरे पंहिंजो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त ग़द्दारनि जी जाइ कान्हे। ग़द्दारनि जी जाइ कोन्हे। हिते हाणे हक़ जी ॻाल्हि थींदी। जॾहिं आउं मदीने वियुसि त मूं पंहिंजे ख़ुदा खां इहा ई दुआ घुरी। ख़ुदा मथां ॾिसे पियो, मदीने वारो बि ॾिसे पियो। मूं उते इहा ई दुआ घुरी त या अल्लाह मूंखे एॾी हिमत ॾे, मूंखे एॾी ताक़त ॾे ऐं हिन ग़रीबनि लाइ मूंखे मोहबत पैदा कर ऐं हिननि खे मुंहिंजे लाइ मोहबत। जेको पंहिंजो इश्क ॾेखारियो आहे असांजी फैमिलीअ खे, ऐं पंहिंजे बचनि खे बि चवां थो, मूं वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि। जॾहिं आउं बगले तां निकितुसि त हज़ारे माण्हू जॾहिं पंधु पिया हलिया त मूंखे उहे लफ़्ज़ ई कोन थिया त तव्हांजे शान में आउं छा चवां। पर एतिरो ज़रूरु चवंदुसि त मुंहिंजे बचनि जी कुर्बानी थी त मलिक असद सिकंदर अवां जे मथां कुर्बान कंदो। हाणे इलेक्शन कान्हे, हाणे जामशोरे वारा ग़ैरतमंद आहिनि। हिन मुखालिफ़नि सां अहिड़ो कमु कजो जो पोलिंग तां हिननि खे वोट न मिले, सिर्फ़ धूड़ ऐं फुलिया। ज़मीन जे हवाले करे अरे अहिड़ा प्रेशर असां घणा ई ॾिठा।
मौत के तरजीह ॾींदासीं, ग़रीबनि खे सौदेबाज़ी न कंदासीं। ये छा मुक़ाबिलो कंदा? ये छा मुक़ाबिलो कंदा? इन्हनि खे चऊं मलिक साहिब वञी जुलूस करियो। अरे मादी कुकड़नि कॾहिं का जुलूस कढियो? इन मादी कुकड़नि कॾहिं मूं इहो सोचो त हिन मादी कुकड़ लाइ को नर कुकड़ ॻोल्हिया। यार ख़बर पई छा थियो? इहो गौर सां ॿुधिजो यार, हो त खदड़ियूं निकितो नर संदरो ॾियण में बि दिलि ख़ुशि थिए हा, पर हिन मादी कुकड़नि खे संदरा कहिड़ा? अड़े हिननि खे राजा हुआ संदरो ॾेई हुननि वीचारे खे खदड़ियूं करे घर मोकिले छॾियो। नवाज़ शरीफ ते बि ॻाल्हाए सघियुसि ते, इमरान ते बि ॻाल्हाए सघियुसि ते, पर न हिन मोहबत जे अॻियां असांजा सिर कुर्बान आहिनि। हे सियासी कयूं कहिड़ियूं परेशान हुया तो मूंखे हिकिड़े दोस्त फोन कयो, सी मलिक साहब कोटड़ी खे ख़तरो थी वियो आहे, हाणे राति जो तूं हीअं कर, ॾिसी जे महिल बंदि टुटे त भॼी वञिजा। मूं चयो यार मूंखे पंहिंजी माउ उहो अञा थञी कोन ॾिनो जो आऊं पंहिंजा ॿार छॾे भॼी वञा। असांजो मरण बि तव्हां सां गॾु, जीअण बि तव्हां सां गॾु। ही मोहबतूं कॾहिं बि ग़ैरतमंद माण्हू विसारे न सघंदो। ऐं मुखालिफ़नि खे इहो ॿुधाए थो छॾियां त हाणे इलेक्शन तव्हांजे वक़्त जी ॻाल्हि न आहे। हाणे जेके फ़क़ीर की तव्हां कमांडर था चओ, कमांडर हाणे पोलिंगूं कोन संभालींदो। हाणे हिननि जो माण्हू आहे ई कोन, हाणे इहो बादशाह मेमण संभालण वेंदो जेको
चवन तो असांजा जुलुम पियो थे, असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ा पिया कनि, असांजा धिका बंद था कनि। यार पोइ कहिड़ी बिरादर आहे यार, लानत हुजे इन्हनि ते जेके ग़रीबनि जे हक़नि ते ताड़ा चवां थो, अवां फिक्र न कयो, असीं अवां शिकार करे ईंदा आहियूं न। अड़े जीअं साह कुते खे डोड़ाईंदा ईअं हिननि खे जोड़ाए जोड़ाए पुछड़ो कंदा। बुखार बन के यो चवां थो, अॼु हिन जलसे में शिकस्त तव्हांजी मुक़दर थी चुकी आहे। फिक्र न करियो, महिरबानी फिक्र च न कयो। इंशाअल्लाह तोखे शोरन बिरादर में ई दसींदासीं या त लीड में खणंदासीं। जब आऊँ कोटलिया में निकतुस तो मुझे बड़ी खुशी हुई कि मेरे साथ मेरे पठान भाई भी थे, मेरे साथ मेरे पंजाबी भाई भी थे, मेरे साथ उर्दू स्पीकिंग वाले भी थे, मेरे साथ सिंधी भी थे। मैं तो खुशकिस्मत हूँ इस पाकिस्तान का जिसको हर कम्युनिटी मोहब्बत से वोट करती है। हमारे साथ हिंदू कम्युनिटी भी थी, हमारे साथ क्रिश्चियन कम्युनिटी भी थी, उनकी मोहब्बत भी हमारे साथ है। फिर मैं उनसे पूछता हूँ कि तुम्हारे साथ है कौन? हर कौम का लीडर, हर कौम का लीडर कोई भी नहीं है। हर कौम का लीडर, हर कौम का लीडर, हर कौम का लीडर, हर कौम का लीडर, हर कौम का लीडर। मैं जरे कल पंहिंजे खरड़ा विश पे हिकिड़े बलोच छोकिरे हिकिड़ो नओं नारो ठाहियो, सिर्फ मलिक साहब हम सीने पे गोलियां खाएंगे मगर तुम्हें जिताएंगे। ॻाल्हि ॿुधायो, दिलि सां ॿुधाइजो। मूं इहो हिकिड़ो नारो हणियो हो, अॼु हुन नारे जो जवाबु अव्हां खां वठंदुसि। उहो नारो इहो आहे त असीं जाम शोरे वारा मुस्ती जीअंदासीं, मुस्ती मरंदासीं, त ख़ुदा जो कसम आहे त दुश्मननि खे घुमाए घुमाए जॾहिं पिंडाल में दाख़िल थियुसि त मूंखे मुंहिंजा मुखालिफ़ यादि आया
जंहिंमहिल मुंहिंजो अवां जो जोश ॾिठो त मुंहिंजो यार अॼु कारा ककर छाइजी विया आहिनि हो वीचारा धूड़ ऐं फुलियार थी विया हिकिड़ी ॻाल्हि आहे मुखालिफ़नि खे ॿुधाईंदो हलां त जाम शोरे जो हिकिड़ो रिकॉर्ड चए थो अॼु खां न 85 वारी इलेक्शन तव्हां खणी ॾिसो पोइ 88 वारी इलेक्शन तव्हां खणी ॾिसो पोइ 90 वारी इलेक्शन तव्हां खणी ॾिसो पोइ 93 वारी इलेक्शन तव्हां खणी ॾिसो पोइ 97 वारी इलेक्शन तव्हां खणी ॾिसो मुखालिफ़नि खे आउं चवां थो त तव्हां छा पिया सोचो हाणे इलेक्शन में तव्हांजो वस कोन्हे हाणे रिकॉर्ड ॿुधाईंदो दुनिया ॿुधाईंदी हाणे जॾहिं टाइम ईंदो त असां रेफरेंडम कयो असांजे दोस्तनि ऐं इहो रेफरेंडम इंशाल्लाह 2018 ते अव्हां जे लाइ हिकिड़ी ताबूत पेश थींदी